बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में पहली कार। अज असां क्लास चौथों जो सबक ॾहों पढ़ंदासूं। शाहजहान मस्जिद ठठो। उस्ताद मोकल वक़्तु ॿारनि खे चयो त सुभाणे आचर जे ॾींहुं सुबुह जो सवेर स्कूल में अची गॾु थिजो त पाण ठठे जे शाहजहान मस्जिद घुमणु हलंदासीं। ॿिए ॾींहुं सुबुह जो 8 वॻे ताईं सभई ॿार स्कूल जे मैदान में अची गॾु थिया। उस्ताद बारो बस अची वई आहे, सभई कितार ठाहे उन में वेहो। सभई ॿार जॾहिं बस में वेही रहिया त उस्ताद बि बस में अची वेठो ऐं ड्राइवर खे शाहजहान मस्जिद ठठे ॾांहुं हलण जो चयाईं। जॾहिं बस ठठे शहर जे वेझो पहुती त उस्ताद ड्राइवर खे शाहजहान मस्जिद ॾांहुं हलण जो इशारो कयो। थोरी देरि खां पोइ बस अची मस्जिद जे मुखिया दरवाज़े वटि बीठी। उस्ताद सभिनी ॿारनि खे कतार ठाहे बस मां हेठि लहण लाइ चयो। उस्ताद सलीम, तूं सभिनी ॿारनि खे मस्जिद जे अंदरीं पासे करे बिहार त तव्हांखे मस्जिद जे बारे में कुझु ॿुधायां। उस्ताद ठठे जी इहा मस्जिद उन वक़्त जे मुग़ल बादशाह शाहजहान तामीर कराई हुई। हिन मस्जिद जी दावत जो कमु 1644 ईस्वी खां शुरू थियो ऐं 1647 ईस्वी में जुड़ी रहा थी। इहा मस्जिद ॻाढ़ियुनि सिरनि सां ठहियलु आहे ऐं अॾावत जो हिकु आला नमूनो आहे। आसिफ़ साईं, मस्जिद जे भितियुनि ते नीरे रंग जी चिटसाली वारियूं ही सिरूं किथां घुरायूं हुयूं? उस्ताद, उहे काशी जूं सिरूं आहिनि जेके उन वक़्तु ठठे जे कारीगरनि तयारु कयूं हुयूं। अॼुकल्ह अहिड़ियूं सिरूं नसरपुर ऐं हालनि में बि ठहनि थियूं। हिन ख़ूबसूरत मस्जिद खे घणनि गुंबज़नि वारी मस्जिद बि चयो वेंदो आहे छो त हिन में 101 गुंबज़ आहिनि। हाणे हलो त मस्जिद खे अंदरां घुमी ॾिसूं। इहा मस्जिद जेतिरी ॿाहिरां ख़ूबसूरत आहे ओतिरी अंदरां बि सुहिणी आहे। ससी साईं, इहा मस्जिद केॾी न ख़ूबसूरत आहे। मस्जिद जे अंदरि थधिकार लॻी पई आहे। बिजली जेकॾहिं न बि हुजे त बि हूंदि गर्मी महसूस न थिए। आबदा साईं, जॾहिं मस्जिद ठही हुई त उन वक़्तु बिजली त कान हूंदी, पोइ मौज़नि जो आवाज़ु परे परे ताईं कीअं ॿुधिबो हूंदो? उस्ताद आबदा, तव्हां ॾाढी काराइती ॻाल्हि पुछी आहे। अॻे जायूं जोड़ींदड़ कारीगर उन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखंदा हुआ त हवा जे गुज़र ऐं सिज जी रोशनी जो बहितरीनु इंतिज़ाम हुजे। हिन मस्जिद में जेके गुंबज़ रखिया विया आहिनि तिन में आवाज़ु पड़ाॾे वांगुरु गूंजे थो। अज़ान जो आवाज़ु इन्हनि गुंबज़नि सां टकराइजे परे परे ताईं ॿुधण में ईंदो आहे। क़ासिम साईं, हिते त सॼे सिंध मां माण्हू घुमण लाइ ईंदा हूंदा? उस्ताद, हा पुटु, हिते सिंध खां सवाइ सॼे पाकिस्तान मां माण्हू घुमण लाइ ईंदा आहिनि। कराची हितां खां 103 किलोमीटरनि जी पंध ते ओलह तरफ़ आहे ऐं हैदराबाद ओभर तरफ़ अटिकल 100 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे, जिते रोज़ानो सवी गाॾियूं अचु वञु कनि थियूं ऐं केतिरा ई सियाह हिन ख़ूबसूरत मस्जिद खे ॾिसण लाइ ईंदा आहिनि। ॿारो, हींअर मंझंदि जो वक़्तु थियो आहे ऐं ज़ोहर जी अज़ान बि अचण वारी आहे। अमीं सभु वञी वज़ू करियो, पाण नमाज़ पढ़े मानी खाए वापसि हलंदासीं। चैनल खे सब्सक्राइब कंदा जी तव्हांखे ईंदड़ वीडियोज़ जी ॼाण मिलंदी रहंदी।